अस्सलाम वालेकुम नाजरीन, अमीर सिरियाल मेहरान टीवी न्यूज़ आऊँ हैं रुखसार पमहर। सब खा पर एक नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी काबीना PTV जी फीस में इजाफ़े वारो मामलो मुअत्तल करे छॾियो। क़ौम खे एतमाद में वठण ताईं फ़ैसिले ते अमल दरामद न थींदो। वज़ीरनि चयो तव्हां खे ॿुधायो त सरकारी TV ते 14 अरब जो ख़सारो आहे। वज़ीर आज़म तरफ़ां कोरोना केस घटि थियण ते इत्मीनान जो इज़हार। इमरान खान चयो आहे त स्मार्ट लॉकडाउन जी पॉलिसी कामयाब रही। ईद उल अज़हा ते SOPs ते अमल थियणु घुरिजे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त सिंध में कोरोना सबबि फ़ौतगियूं सभ खां घटि थियूं आहिनि। सिंध में सिहतयाबी जी शरह बि सभिनी सूबनि खां वधीक आहे। कुझु माण्हू सिंध हुकूमत जे कम जो क्रेडिट खणी रहिया आहिनि। समूरनि हुकूमतुनि सिंध जी पॉलिसियुनि ते अमल कयो। सिंध में कोरोना वायरस सबबि वधीक 22 ॼणा फ़ौत, 551 नवां केस ज़ाहिर। सूबे में वायरस सबबि फ़ौत थींदड़नि जो अंगु 2041 मरीज़नि जो अंगु 1,14,104 थी वियो। अॼु वधीक 1363 मरीज़ सिहतयाब। ठीक थींदड़ मरीज़नि जो अंगु 94,297 थी वियो। सिंध में इलाज हेठि मरीज़नि जो अंगु बाक़ी 17,766 बचियो। तलहार में समोसो सस्तो न ॾियण तां कच्छी चांडिया लाचारी बिरादरी में झेड़ो। शहर जंग जो मैदान थी वियो। हिक ॿिए मथां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो इस्तेमाल। 12 ॼणा ज़ख़्मी। हिक धुर तरफ़ां थाणे जो घेराव। एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरनो। कंधकोट में शहर ऐं भरपासे में अगवा थियल 6 ॼणनि जी बाज़ाबी लाइ पुलिस जो कचे में ऑपरेशन। ॻोठ रशीद जागिराणी में APC चयन ऐं बख़्तरबंद गाॾियुनि सां सर्च ऑपरेशन। ॾोहारियुनि जी पुलिस मथां शदीद हथियारनि सां फायरिंग। रॉकेट लॉन्चर जो इस्तेमाल। जवाबदारनि पारां बि जवाबी फायरिंग। इलाइक़ो जंग जो मैदान थी वियो। ओबावड़े जे ॻोठ शम्स छपरी में नींगर पुरस्कार नमूने गुम। अगवा जो शख़्स ज़ाहिर। वारसनि चयो आहे त मोहम्मद शरीफ़ पुरस्कार नमूने गुम थी वियो। शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे। मिठियाणी जे मस्तूरी पाड़े वासी 12 वरनि जो नींगर शाहनवाज़ मस्तूरी पुरस्कार नमूने गुम। वारसनि तरफ़ां अगवा जो शक।